नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्तु असीं तव्हांखे नओं डेरो खां ख़बर ॾींदा हलूं त अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी चयो है त लाडली जे फाटल दूल अॼु वरी ॿीहर ललकारियो। हिन करे असां हिनखे अकेला ई मुंहुं ॾींदासीं। नए डेरे में शहीद बेनज़ीर भुट्टो जी वरसी जे मौक़े ते जलसे खे ख़िताब कंदे आसिफ अली ज़रदारी हुकूमत खे सख़्तु तनक़ीद जो निशानो बणायो। आसिफ अली ज़रदारी चयो है त लाडले जे फाटल दूलनि अॼु ॿीहर ललकारियो। हिन सभिनी जा दूल फाटल आहिनि। असां हिननि जी साज़िशनि खां न डिॼंदासीं, बि हिननि जी साज़िशनि जो मुक़ाबिलो कयो, हाणे बि कंदा रहंदासीं। हिन चयो है त बिलावल मुंहिंजो ऐं बेनज़ीर जो पुटु, इन खे छा डिॼारींदो। असां हिन सभिनी खे असां पी वारा अकेला ई मुंहुं ॾींदासीं, असांजा जियाला मुंहुं ॾींदासीं। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जो चवणु त मूं 100 ॾींहंनि में बीबी जो कार्ड जारी करे छॾियो ऐं आइन तरमीम जो कमु करे छॾियो आहे। हिन 100 ॾींहंनि में कुझु बि नाहे कयो। हिन चयो आहे त 100 ॾींहं ॾाढा घटि आहिनि। जेको कमु करणु ॼाणींदो हुजे उन जे लाइ घणा आहिनि, जंहिंखे कुझु बि न ईंदो हुजे हुन जे लाइ घटि। हुन खां सवाइ हिन टीवी ते रुगो बकवास करण जो ॿियो कुझु बि नाहे ईंदो। आसिफ अली ज़रदारी वधीक चयो त असीं हुननि जमहूरी तरीक़े सां मुक़ाबिलो कंदासीं, ठपा हणी ॿीहर इलेक्शन खटंदासीं। हिन खां हुकूमत हली सघे, ही पाकिस्तान खे नथा हलाए सघनि ऐं मैशियत खे बि नथा पिया संभाले सघनि। पाकिस्तान पीपल्स पार्टी जे सदर जो चवणु आहे त हुकूमत खे इंडिया जे दोस्तनि खां वधीक मदद मिली आहे, पर हुन जे बावजूदि हिन सां मुल्क न हलंदो। हिन चयो आहे त ॾिसो ई सघो था, न ॿुधी सघो था, हिन न ई ॻाल्हाए सघो था, हिन वटि का बि सोच न आहे। असां हुननि सां अदालत समेत हर जाइ ते विढ़ंदासीं। असां सभु विढ़ण जे लाइ तयार आहियूं। असांजे लाइ फ़ख़ुर जी ॻाल्हि आहे त आसिफ अली ज़रदारी चयो त जिथां ही सियासत शुरू कंदा आहिनि असीं उते ख़तमु कंदासीं। जंहिंखे अचिणो हुजे असां खां को बि मसइलो न आहे। असीं पीउ पुटु ऐं सॼी पार्टी बीठा आहियूं, इन जो मुक़ाबिलो कंदासीं ऐं जवाबु ॾींदा रहंदासीं।